मूंखे ख़बर न आहे त अख़बार नवीस जो तर्जुमो सहाफ़ी कंहिं कयो, पर जंहिं बि इहो तर्जुमो कयो तंहिं जदीद दौर जी अख़बार नवीसी या जर्नलिज़म जी रूह खे पूरी रीति उन ई लफ़्ज़ में समोए छॾियो आहे। छो त सहाफ़ी लफ़्ज़ जी माना आहिनि सहीफ़े जो साहब या सहीफ़ो रखंदड़। क़ुरान पैगंबरनि खे सहाफ़ी सॾियो आहे, जीअं सहीफ़े इब्राहिम व मूसा, यानी इब्राहिम ऐं मूसा ॿई सहाफ़ी हुआ। जीअं त पैगंबरनि जो कमु या फ़र्ज़ु आहे बदी ऐं बातिल जे ख़िलाफ़ु जिहाद ऐं इंसाननि खे टोलनि, गिरोहनि ऐं क़बाइली छिकताण मां कढी हिकु मंज़म, मरबूत, सगारी ऐं आज़ादी लाइ विरंदड़ क़ौम, जमायत ऐं अमन तयारु करणु ऐं इंसान खे हर क़िस्म जी ग़ुलामी मां निजात ॾियारणु। पोइ उहा ग़ुलामी कूड़नि ख़ुदानि जी हुजे, बादशाहनि जी हुजे, क़ौमनि जे मथां क़ौमनि जी हुजे, या महकूम ऐं ज़ईफ़ तबक़नि ते ताक़तवर ऐं सरंदी वारनि तबक़नि जी हुजे। बिल्कुलु अहिड़ी रीति अॼु जे सहाफ़ी जो बि इहो साॻियो फ़र्ज़ु आहे त उहो कूड़नि ख़ुदानि जी हाकमियत, मकार हाकिमनि जी शाही, जबर, क़ौमनि जी ॾाढाई ऐं ताक़तवर तबक़नि जी बालादस्ती जे ख़िलाफ़ु ईअं लिखे, ईअं विरे ऐं जिहाद करे जीअं पैगंबरनि कयो। छो त हिन दौर जो सहाफ़ी बि पैगंबर आहे। ऐं जॾहिं बि सहाफ़त जर्नलिज़म यानी पैगंबरी ताबेदारी ऐं इताअत, लालच ऐं नफ़ेखोरी जो शिकार बणिजी वञे, उन वक़्तु सहाफ़ी ते वही ऐं इल्हाम जा नेसारा बंदि थी वेंदा। तख़लीक़ जा कारीज़ पंहिंजा रुख़ मटाए छॾींदा। पोइ सहाफ़त पैगंबरी न रहंदी, पर सिर्फ़ु अख़बार नवेसी रहिजी वेंदी। ऐं अख़बार नवेसीअ जी इस्तलाह जागीरदाना दौर जी आहे, जेका बादशाहनि जे जासूस लाइ इस्तेमालु थींदी हुई। बादशाह छा कंदा हुआ जो किन चालाक, हरफती ऐं ज़हीन माण्हुनि खे हर इलाइक़े में पघार ते रखंदा हुआ त जीअं उहे उते जे सरकश सरदारनि ऐं बग़ावतनि लाइ सोचींदड़ सूबेदारनि, फ़ौजी अमलदारनि, शाइरनि ऐं फ़नकारनि जे हर हफ़्ते बादशाहनि खे लिखत में ख़बरूं मोकिलींदा हुआ। ऐं अहिड़नि जासूसनि खे अख़बार नवीस चयो वेंदो हो। अॼु पाबंद समाजनि ऐं ग़ुलाम मुल्कनि में सहाफ़ी अख़बार नवीस बणिजी वियो आहे। ऐं सहाफ़त जेका हक़ीक़त में हाकिमनि ऐं जाबिरनि सां अवाम जी मुख़ातिब थियण जो ज़रियो हूंदी आहे, सा उते ई सिर्फ़ु हाकिमनि जी अवाम सां मुख़ातिब थियण जो वसीलो ऐं अवाम खे माराइण जी सलाहनि सां भरियल हूंदी आहे। उहा हालत जागीरदाना वहशत में हुई त उन वक़्तु वही, सच, इल्हाम, फ़िक्र जे कारीज़नि पंहिंजा रुख़ शाइरनि जे दिमाग़नि ॾांहुं मोड़िया। ऐं शाइरी उहा दावा करे सघिया थे त शाइरी पैगंबरी जो हिसो आहे। अयाज़ खां माफ़ी वठंदे ऐं अॼु बि चवां थो त शाइरी अॼु बि पैगंबरी जो हिसो आहे। मुकमल पैगंबरी न आहे, छो त मुकमल पैगंबरी तब्दीली पैदा कंदी आहे, जेका सिर्फ़ु इनक़लाबी सियासत ऐं सहाफ़त जे ज़रिए मुमकिन आहे। बाक़ी उन तब्दीली लाइ माहौल पैदा करणु ऐं उन तब्दीली खे मज़बूत बणाइण में शाइरी अहम किरदारु अदा करे थी।